तो मुझा मुसलमान भाइरो मुआ खे अर्ज़ पे कयो अल्लाह जो कलाम कुरान मजीद जेको असां दे रब्बे कायनात अज़्ज़ व जल हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवस्सुल सां नाज़िल फरमायो। तो उन कुरान मजीद त इंसानन खे आयतुन जे समझण ऐं उन्हनि ते अमल करण जी तलकीन कई आ। अल्लाह तबारक व तआला जो कलाम मजीद में फरमान किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुल लियद्दब्बरू आयातिही वलियतज़क्कर उलुल अलबाब। रब्बे कायनात अज़्ज़ व जल फरमायो ये कुरान एक बरकत वारो किताब आ जेके असां तोड़े नाज़िल कयो मुझा महबूब। इन जे करे तो उन जे आयतुन में ध्यान कन अकुल वारा नसीहत वठन। दोस्तान गिरामी एक भेरे मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो प्यारो असहाबी हजरत अब्दुल्लाह बिन आमिर बिन आस रदियल्लाह ताला अन्हु मुझे महबूबा जी ज़ात सां गड वेठो हो। कायनात जे कारणी नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाइस ए अब्दुल्ला अर्ज़ कई लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। मुझे आका मदीने वारे मीर फरमाइस ला यफ़क़हु मन क़रअल क़ुरान फ़ी अक़ल्ल मिन सलास। मुझे आका फरमाइस त खत्म कंढंदड़ कुरान मजीद के समझी न सघंदो। यानी जेको टिंडियन खां अग में कलाम मजीद जी सखणी तिलावत करे थो रुगो ईअं पढ़े थो उन ते तदब्बुर नथो करे फिक्र नथो करे समझण जी कोशिश नथो करे तो वो कलाम इलाही के चंगी रीत समझी न सघंदो। तो मुसलमानो वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां दुनिया जो जेको भी कलाम ॿुधंदा या पढ़ंदा आहियूं उनखे समझण जी कोशिश कंदा आहियूं पर असां क़ुरान मजीद जूं आयतूं ॿुधंदे या पढ़ंदे कंहिं भी क़िस्म जो सोच वीचार ऐं गौर फिक्र न कंदा आहियूं। इहो क़ुरान करीम जो हक़ अदा नथो थिए। क़ुरान मजीद माना खां सवा फ़क़त लफ़्ज़ बतौरे बरकत नाज़िल न थिया हा। दोस्ताने गिरामी यानी सिर्फ़ लफ़्ज़न पढ़ण खे ऐं उन ते तदब्बुर न करण खे असां अपनायो आ बल्कि हकीकत आहे त क़ुरान जी बरकत उन ते अमल करण ऐं उन खे ज़िंदगीअ जो दस्तूर बनाइण में आ। क़ुरान अहिड़नि माण्हुनि जे लाइ हिदायत जूं शमऊं रोशन कंदो आ जेके उन ते अमल करण वारा हूंदा आहिनि। इन करे असां लाइ ज़रूरी आ त जॾहिं असीं क़ुरान मजीद पढ़ूं त तिलावत मां असांजो मक़सदु उन्हनि मानाउनि खे समझण भी हुजण खपे जेकी उन्हनि लफ़्ज़नि मां मक़सूद आहिनि। इन करे क़ुरानी आयतुनि ते तदब्बुर ऐं गौर फ़िक्र करणो आहे उन्हनि खे समझणो आहे उन्हनि ते अमल भी करणो आहे। अचो त अल्लाह ताला जे कलाम मजीद खां पुछूं। सूरह निसा में रब्बे कायनात फरमायो अफला यतदब्बरूनल क़ुरान वलौ कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। छापो कुरान में फिक्र नथा कन ऐं जेकॾहिं कुरान अल्लाह खां सवा ॿिए कंहिं वटां हुजे हा त उन में घणो इख्तिलाफ़ लहनि हा। इन तफ़सीर में क़ुरान उलूमन जो माहिर अल्लामा कुर्तबी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त ही आयत सगोरी क़ुरान मजीद में गौर ऐं फिक्र करण जे वाजिब हुअण ते ॾस ॾेई रही आहे त जीअं क़ुरान मजीद जी माना ऐं मतलब समझी सघिजे।
क़ुरान मजीद जे आयतुन ते गौर ऐं फ़िक्र करण जेतोणीक ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़ ॿिन्ही ते वाजिब आ, पर असुल मक़सद इहो आहे त उन ते अमल कयो वञे ऐं उन खे पंहिंजो दस्तूर बणाए उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी वञे। त अल्लाह तबारक व तआला असां अवां खे कलाम मजीद पढ़ण, उन जे तदब्बुर खे समझण ऐं समझी करे हर हिक आयत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।